अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदी मिठू वाला मौजू कलाम वाकई खूब चयो आहे। जिते सच्ची मोहब्बत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे। वाकई खूब चयो आहे। जिते सच्ची मोहब्बत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे। कंहिंखे प्यार कंहिंखे नफ़रत आहे। कंहिंखे प्यार कंहिंखे नफ़रत आहे। कंहिंखे यकीन कोन्हे को एतबार करे वेठो आहे। वाकई खूब चयो आहे। जिते सच्ची मोहब्बत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे। रवैयनि जे कसोटीअ ते परखिजे त दुनिया ॿिनि रवैयनि जे इर्द गिर्द घुमंदी आहे। रवैयनि जे कसोटीअ ते परखिजे त दुनिया ॿिनि रवैयनि ते इर्द गिर्द घुमंदी आहे। ॿिनि रवैयनि जे इर्द गिर्द घुमंदी आहे। यानी नफ़रत ऐं मोहब्बत। बसि इंतख़ाब हमेशह मोहब्बत जो हुअणु घुर्जे। ईअं आहे। वाकई खूब चयो आहे। जिते सच्ची मोहब्बत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे। ॿोड़ो ऐं ॿुधण वारो इहो माण्हू इहो शख़्स पाण में बराबरि थींदा। गूंगो ऐं ॻाल्हाइण वारो इहो माण्हू इहो शख़्स पाण में बराबरि थींदा। ॿोड़ो ऐं ॿुधण वारो इहो माण्हू इहो शख़्स पाण में बराबरि थींदा। गूंगो ऐं ॻाल्हाइण वारो इहो माण्हू इहो शख़्स पाण में बराबरि थींदा। अल्लाह जे नेमतुनि जो शुक्र करियूं था। कुदरत अल्लाह सुब्हानहू जी क़ादिर करीम जी आहे। वाकई खूब चयो आहे। जिते सच्ची मोहब्बत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे। नफ़रत करण वारे जी वॾे तइदाद मूंखे ॿुधायो त आऊं आम कोन आहियां। नफ़रत करण वारे जे वॾे तइदाद मूंखे ॿुधायो त आऊं आम कोन आहियां। हसद करण वारनि मूंखे सेखारियो त मूं में ख़ासि ॻाल्हि आहे। वाकई खूब चयो आहे। सच्ची मोहब्बत जिते सच्ची मोहब्बत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे। अकेलो छॾे करे वञण वारनि हिमत ॾिनी त आऊं सच ते आहियां। अकेलो छॾे वञण वारनि हिमत ॾिनी त आऊं सच ते आहियां। किरदार कशी करण वारनि मूंखे ॿुधायो त मुंहिंजो किरदार पाक आहे। वाकई खूब चयो आहे। जिते सच्ची मोहब्बत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे। अलबत्ता ए किरदार मां मुतमइन कोन आहिनि जहिड़ो ॼण नफ़रत को बनायल मसइलो आहे। अलबत्ता ए किरदार मां मुतमइन कोन आहिनि जहिड़ो ॼण नफ़रत को बनायल मसइलो आहे। न त कुदरत त मोहब्बत जो दर्स ॾींदी आहे। वाकई खूब चयो आहे। जिते सच्ची मोहब्बत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे। जंहिंखे फ़िक्र आहे मुंहिंजो जंहिंखे फ़िक्र आहे मुंहिंजी केरु त आहे।
जंहिंखे फिक्र आहे मुंहिंजी केरु आहे ओ ॼाणे मूंखे हैरत थींदी आहे। जंहिंखे फिक्र आहे मुंहिंजी केरु आहे इहो ॼाणी मूंखे हैरत थींदी आहे। तनक़ीद बराए तमीर इस्लाह सां शख़्सियत सवरजंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे जिते सची मोहबत हूंदी आहे उते नफ़रत कोन हूंदी आहे। जिते नफ़रत ई नफ़रत आहे जिते नफ़रत ई नफ़रत हूंदी आहे उते राहत कोन हूंदी आहे।